घोटकी मक़तूल सिराज अहमद सुंदराणी जे वारसनि ॾांहुं सावंद बिरादरी जो ठाह मेड़ तकरार ख़त्म करण जी अपील। मक़तूल सिराज अहमद सुंदराणी जा क़ातिल गिरफ़्तार करियो, जंहिं बाबति ॻाल्हियूं कई वेंदियूं। सुंदराणी बिरादरी जो मौक़िफ़ कुझु ॾींहं अॻु घोटकी भरिसां कादरपुर रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल मक़तूल सिराज अहमद सुंदराणी जे वारसनि ॾांहुं सावंद बिरादरी तरफ़ां इलाइक़े जे मौज़िज़नि सैयदनि आलमनि शेरी ताहा जे अॻवाननि सरदार मुबीन ख़ान बल्लो, हाफ़िज़ सिराज अहमद चन्नो, मोहम्मद उस्मान हालिजवी, सैयद शहाबुद्दीन शाह, वॾेरो आदम ख़ान मीरानी शाह, नवाज़ ख़ान घुट्टो, सैयद बरकत शाह, सैयद ज़ाहिद शाह, मोहम्मद कासिम खावड़, रईस नबी बख्श चाचड़, हाफ़िज़ यूसुफ लखड़, मौलवी अल्ह ॾिनो चन्नो ऐं ॿियनि जी अॻवानी में मेड़ मिंथ काफ़िलो मोकिलियो वियो। मेड़ मिंथ काफ़िले कादरपुर पहुची मीर ग़ुलाम सरवर ख़ान सुंदराणी जी रिहाइशगाह ते पहुची। सुंदराणी बिरादरी जे मौज़िज़नि मीर ग़ुलाम सरवर ख़ान सुंदराणी, अहमद ख़ान सुंदराणी ऐं मक़तूल सिराज अहमद सुंदराणी जे वारसनि सां मुलाक़ात करे खेनि ठाह जी अपील कई। ठाह जी अपील करण बैदि जंहिं ते सुंदराणी बिरादरी जे मौज़िज़नि पारां मक़तूल सिराज अहमद सुंदराणी जे क़त्ल केस में घुर्बल जवाबदार जी गिरफ़्तारी जो शर्त रखियो वियो। इन मौक़े ते सुंदराणी बिरादरी जे मौज़िज़िन जो चवणु हो त असीं अमन पसंद माण्हू आहियूं, जहिड़ो नथा चाहियूं मक़तूल सिराज अहमद सुंदराणी जा मुख्य क़ातिल पुलिस हवाले कया वञनि, जंहिं बाबति ॻाल्हियूं कई वेंदियूं। इन सिलसिले में मेड़ मिंथ काफ़िले जी अॻुवाणी कंदड़ सरदार मुबीन ख़ान बल्लो, हाफ़िज़ सिराज अहमद चन्ना, सैयद शहाबुद्दीन शाह ऐं ॿियनि जो चवणु हो त इलाइक़े जे अमन जी ख़ातिर असां धुरियुनि खे पुरअमन रहण जी अपील कई आहे। मक़तूल सिराज अहमद सुंदराणी जे वारसनि कुझु शर्त रखिया आहिनि, जेके सावंद बिरादरी जे मौज़िज़िन वटि पहुचाइबा। हुननि वधीक चयो त असांजी कोशिशूं आहिनि त सुंदराणी सावंद तकरार हिकु ॿीहर न वधे ऐं असांखे उमेदु आहे त धुरियूं अमन जी ख़ातिर ठही वेंदियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।